जेकॾहिं हिन मैडम मुंहिंजो थोरो बि वात खोलियो न त हिन सां गॾु हिन जो पुट बि मारिजी वेंदो, सम्झाई? चाकर खान वरी ईंदो, पर हिन चकर अॻे खां वधीक पंहिंजा होश में आई ऐं मां चाहियां थो हुन जे अचण खां अॻु असांजी तयारी हर लिहाज़ खां। पंजाबी ड्रामे जी नई अपडेट में तव्हां सभिनी प्री फैन खे ख़ुशि आमदीद। अॼु रिव्यू करण वारा आहियूं मेगा सोप सीरियल पंजाबी। दोस्तों जाबर नौकरानी खे पकड़े नेठि वञी हवाले कंदो हवेली ऐं उते जेको आहे जाबर जी जेका यानी हिकु महबूब आहे ऐं उहा इन जेको आहे ज़लीलो ख़्वार कंदे नौकरानी खे अगरि तूं ज़बान पंहिंजी खोली चाकर खान जे अॻियां त पोइ तुंहिंजो पुटु बि मारियो वेंदो। होॾां हाणे साम्हूं वारा फुल तयारी कंदा कंहिं न कंहिं तरीक़े सां, छो चाकर खान हाणे मोटण वारो आहे, पंहिंजे भाउ जो इलाजु कराए वरी जवाबु वठणु ईंदो। हाणे हिननि खे उहा कहाणी जो आख़िरी ॻंढ खोलणी आहे जिथे ॿुधाए सघनि त बाबा तुंहिंजो दुश्मन हीअ आहे, असां न आहियूं। हाणे चाकर खान इन शइ में साम्हूं इन शइ में फाथो आहे ऐं इन जो सौटु जॾहिं चवंदो असां तो लॾे हलूं जे एतिरो ख़तरो आहे कंहिं महफ़ूज़ जॻह ते, त उहो चवंदो न जे लड़ंदासीं त कूड़ा साबित थींदासीं। पोइ हर को चवंदो त असां वाक़ई कूड़ा आहियूं। बहरहाल हिते अचण वारा एपिसोडनि में नौकरानी ते बि तशदुद कयो वेंदो, नौकरानी खे रोकियो वेंदो, कॾहिं बि तूं ज़बान न खोलिजांइ। उॾां रुंडो बि मतिलबु अञा चुंगो ॾींदो त इन नौकरानी खे क़ाबू कर, हीअ चंडी कंहिंखे ॿुधाए न वेझे। वीडियो पोइ पंहिंजी पुॼाणी ते दोस्तों उदासी टीवी यूट्यूब चैनल खे ज़रूरु सब्सक्राइब लाइक शेयर कंदा। मिलंदासीं तव्हां सां कंहिं ॿिए वीडियो में। महिरबानी करे इनखे फॉलो कंदा, पेज खे बि सुठो कमेंट बि कंदा।